सकाफ़तूं क़ौमुनि जूं अञाण हूंदियूं आहिनि। सिंधी सकाफ़त मल जेका सदियुनि खां थींदी पई अचे, जंहिंमें पहलवान पंहिंजी ताक़त जे ज़ोर आज़माई करे हिकु मल ॿिए मल खे दसे ख़ूब दाद हासिल कंदो आहे। सिंध जे बुज़ुर्गनि जे उर्स मुबारक ते क़ौमी रांदि पिणु कई वेंदी आहे। राणीपुर जी दरगाह पीरान पीर दस्तगीर जे उर्स मुबारक ते पिणु मलाखड़े में मल पहलवाननि ज़ोर आज़माई करे पांधीअड़नि खां ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मल पहलवाननि ऐं ॿियनि चयो त मलाखड़े सां वॾी महिनत हूंदी आहे साईं। असां सरकार का बि तावण नथी करे। असां पाण पढ़ियल लिखियल आहियूं। सरकार खे अपील आहे त असांखे नौकिरी ॾिनी वञे। असांजो उब्ज़ो ख़रीदो वञे, उहो बि असां पाण था कमु करायूं। को सरकार असांखे का शइ वज़ीफ़ो कोन थी ॾिए। सरकार खे अपील आहे त असांखे नौकिरी ॾिनी वञे। असां मल रांदि खे उजागर रखूं था, जीअं त असां नौजवान स्टूडेंट पहलवान आहियूं, जीअं त महादिली कश्मीरी पहलवान असांजे में हिमत अफ़ज़ाई कई वञे, जीअं त बराए महिरबानी करे असां तावण कई वञे। शइ आहे उहा तक़रीबन कंदा आहियूं। सिंध जा माण्हू ॾियनि था, पर गवर्नमेंट नथी ॾिए। इहे जेका माण्हू वेठा आहिनि बसि पब्लिक आहे, इन्हनि जी तावन आहे, बाक़ी गवर्नमेंट जो को तावन न आहे। पहलवान गुलाम मुर्तज़ा मार ज़िला रहीम यार ख़ान। असां हिते हर साल ईंदा आहियूं। तक़रीबन असांखे 20-22 साल थी विया आहिनि। हिते आवाम जी वॾी पज़ीराई आहे। बाक़ी हिते सरकारी या असां को न ॾिठो आहे जो की सरकार असां सां मतिलबु ताउन करे। पहिरियों मल हूंदियूं हुयूं, उन में वॉलीबॉल जा इहे न हूंदा। हीअ माना बहादुरी आहे असांजे सिंधियुनि जी। इन करे मलूं तव्हां ॾिसो, तव्हांजो मज़ो अची वेंदो। दस्तगीर जो शहर आहे, मेलो दस्तगीर जो आहे, साली शाह बादशाह जो मेलो आहे। इन करे हर साल लॻंदो आहे मेलो। इन करे माण्हू अलाए किथां, पंजाब सिंध अलाए किथां माण्हू ईंदा आहिनि, बलोचिस्तान। असांखे नौकरियूं त ठहियो, पर वज़ीफ़ा 11,000 पघार वज़ीफ़ो मिलंदो आहे। मज़दूर जी बि मज़दूरी हींअर 25,000 आहे। वज़ीर आला ऐलान कयो आहे मज़दूर जी घटि में घटि मज़दूरी 25,000 हुजे, उहो असांखे मिले थो 11,000। सिंध जा बाशऊर माण्हू मल रांदि खे वॾो दात ॾियनि था, पर सिंध सरकार खे बि मल पहलवाननि जी मदद करणु घुर्जे। यासीन राजपर, सिंध टीवी न्यूज़, राणीपुर।